पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान ऐं सीनियर कानूनदान احسن احسن आर्मी चीफ ऑफ स्टाफ जे मुक़ररी वारो नोटिफिकेशन रद्द थियण जे हवाले सां सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त आर्मी चीफ ऑफ स्टाफ खे मुक़रर करण या संदसि मुलाज़मत जे मुदे में वाध जो हक़ सिर्फ़ ऐं सिर्फ़ वज़ीराअज़म खे आहे। हुन चयो त आइन जे आर्टिकल 243 मुताबिक़ सदर पाकिस्तान सिर्फ़ उनखे चीफ ऑफ आर्मी स्टाफ मुक़रर करे सघे थो जंहिंजी सिफ़ारिश वज़ीराअज़म कई हुजे। हुन चयो त इमरान ख़ान हिन वक़्तु मुल्क जो वज़ीराअज़म आहे, उन लाइ आर्मी चीफ ऑफ स्टाफ मुक़रर करण जो इख्तियार वटसि आहे। नाले वारे कानूनदान एहतजाज अहसन चयो त सुप्रीम कोर्ट मुल्क जो तमामु वॾो मोतबर ऐं ताक़तवर इदारो आहे, पर पार्लियामेंट जे ख़ुदि मुख़्तियारी जो जेको कानून आहे उन मुताबिक़ सुप्रीम कोर्ट खे पार्लियामेंट जे ख़ुदि मुख़्तियारी वारनि मामलनि में मुदाख़लत करण जो इख्तियार नाहे। एहतजाज अहसन चयो त आर्मी चीफ ऑफ स्टाफ जे मुलाज़मत में वाध वारो फ़ैसिलो सही आहे या ग़लति आहे, इहो हिकु अलॻि बहस आहे ऐं उन फ़ैसिले खे चैलेंज भी करे सघिजे थो। हुन चयो त संदसि ख़्याल मूजिबि आइन जे आर्टिकल 243 मुताबिक़ आर्मी चीफ ऑफ स्टाफ जे मुक़ररी वारो इख्तियार सिर्फ़ वज़ीराअज़म खे आहे ऐं वज़ीराअज़म जे सलाह सां ई सदर पाकिस्तान आर्मी चीफ ऑफ स्टाफ खे मुक़रर करे सघे थो। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कराची।